ओम शांति। हाणे सब बाबा खे याद था करो। महात्मा जिक्र में बैठी है, निराकार रूप में बाबा के याद करो। मन में कोई भी गाल हुजे बाबा की ॿुधाए छॾियो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शे बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार। बाबा चवंदा कि हाणे दुनिया में माण्हू खाए पिए ठीक सां नथो। जीवन में माण्हुनि जी ॾिस सम्झ कीअं थी वई आहे। अहिड़े ईअं कीअं चऊं भई इहे माउ पीउ आहिनि। माउ पीउ सुठी रीति ॿार शादी करनि था, ॿार पैदा करनि था, त ॿारनि खे पालणो बि पवंदो। ऐं ॿार कॾहिं कीअं कॾहिं कीअं ॿार जो त कॾहिं हुनजो कहिड़ो मुंहुं हूंदो, कॾहिं कहिड़ो मुंहुं हूंदो, कॾहिं ज़िद न कंदो, कॾहिं छा न कंदो। त हिकु ॿार खे पालण लाइ पंहिंजी बुद्धि हिकदमि फ्री हुजणी खपे। तॾहिं त माताउनि खे ज़िम्मेवारी ॾियणी न पए। पुरुष हिकु ॼणो कमु करे, हिकु ॼणो घर में ॿारनि खे ऐं घर खे संभाले। पर अॼु माण्हू ॿार बि ज्यादा नथा पैदा करनि, हिकु ॿार खे बि नथा संभाले, घर खे बि नथो संभाले। पोइ कारण छा आहे? माण्हुनि खे इच्छाऊं हिकु त आहे, ॿियो न माण्हुनि खे न अॼुकल्ह शरीर जे खे खाइण पीअण जो ये न खाया, ये न खाया, ये न खाया, टाइम सां खाया। मतलब तव्हां अगरि शादी करो त मतलब शादी कंदव त तव्हांखे पोइ पति जी ज़िम्मेवारी, पोइ ससु, जेका बि माण्हू हूंदा सभिनि जी ज़िम्मेवारी खणण जे लाइ माण्हू अॼु ख़ुदि जे शरीर जी ज़िम्मेवारी नथो खणी सघे त शादी करे ॿियनि जी ज़िम्मेवारी छा खणंदो। त सभु शौक़ में करनि था। बसि माण्हुनि खे कपिड़ा ऐं रौनक सुठी थी लॻे, पर शादी खां पोइ हिकु घर खां पोइ ॿिए घर में उहो ई कमु करणो पवंदो। बसि उहो टाइम सुठो थो लॻे। हा भई सभु रीति रस्म कलियूं बि आहिनि, सभु कपिड़ा आदि गहना आदि ॿाहिरां जो आहे न, पर ज़िम्मेवारी खणण लाइ कोई तयार आहे? अॼु माण्हू ख़ुदि जे भई तव्हां शादी था करो त मतिलबु तव्हांखे ख़ुदि जे शरीर खे हिकदमि एक्टिव रखिणो पवंदो, ख़ुदि जे मूड खे सदा एक्टिव रखिणो पवंदो। मतिलबु ॿियनि जी ज़िम्मेवारी खण। माण्हू चइण में चवंदा न, हा भई हाणे नूंहं अची त सभु कुझु उहा ई कंदी, लेकिन नूंहं खाए पी न, ख़ुदि जो शरीर ई न हले, पोइ चिड़चिड़ करे, पोइ ॿारनि खे मारे, घर में लड़ाई झगड़ो करे। त पहिरियों त इहा शिक्षा ॾियणी आहे न। माउ पीउ चवंदो आहे कि बसि हाणे वॾी थी वई, हाणे शादी था करे, अकुल सिखायो न भई हुननि खे खाइण पीअण सिखाए नथो, पढ़ाई 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 पढ़ाई, नौकिरी धंधो नौकिरी धंधो, ज़िम्मेवारी खणण कंहिंखे अचे नथी। माण्हू चवंदो छोरो वॾो थींदो शादी था करे, हुननि खे अकुल आहे हाणे छोरे खे। हिकु पति खे कीअं हलणो खपे, हिकु पत्नी की ज़रूरी थोड़ी सिर्फ़ु पत्नी जी ज़िम्मेवारी, पति जी बि त ज़िम्मेवारी हूंदी आहे न। भई अञा तव्हांजो पुटु ख़ुदि उथी नथो सघे, दुकान कंदो, तव्हांजो बिज़नेस आहे, लेकिन हू ख़ुदि उथी नथो सघे त हुनजी शादी कराए छा कंदा? पोइ पहिरियों तव्हां त उथायो, पोइ हुनजी हाणे उहा छोरी बि त ख़ुदि बि त ईअं नंढी नंढी हूंदी न, पोइ हुनजी ज़िम्मेवारी थी, हुनजो जीवन ख़राब। त माण्हू वरी ईअं नथो ॾिसे, थो ॾिसे हा भई शादी जे लाइ पैसो आहे, एतिरो धन आहे, पर छोरे छोरी खे एतिरो अकुल आहे, पंहिंजी ज़िम्मेवारी, पंहिंजो जीवन। पोइ ॿार जनमनि, ॿार कॾहिं छा करनि, कॾहिं छा करनि, कॾहिं छा चए। ॿार पैदा करण मतलब पंहिंजी सॼी ज़िम्मेवारी, पंहिंजो जीवन ख़तम।
ॿार जे मथां सभु कुझु न थी जेसि ताईं उहो पाणे हलण चलण लाइक़ु नथो थी वञे। हिकु थींदो आहे माउ पीउ ख़ुदि शरीर बीमार हुजे, ॿार सम्झ तो थोड़ी कि भई तव्हां बीमार आहियो, वो तो पंहिंजी मस्ती में मस्त हूंदो, तव्हां कुझु खाओ पीओ न ढंग सां, पोइ तव्हांजो शरीर बीमार रहे, ॿार ॿुधनि न, पोइ तव्हां ॿारनि खे डांटो मारो। अहिड़ा शादी छो था करो, अहिड़ा ॿार ई छो था पैदा करो बावजूद था। माण्हू चए थो न असांजे जीवन में दुख आहे, परेशानियूं आहिनि, विघ्न आहे, त कारण असांखे परमात्मा ॿुधाए थो कि कारण तव्हां ख़ुदि जे जीवन खे सुठी रीति नियम मर्यादा जे अनुसार नथा जीओ। अॼु माण्हुनि खे नियम मर्यादा जे अनुसार जीवन जीअं नथो अचे, त ॿार पैदा करे उन्हनि खे छा सेखारींदा, सिखाए सघंदा आहिनि? त हिकु अॼु टीचर ख़ुदि ई नथी सम्झी सघे त हुनखे टीचर खे खड़ो करे छॾो, हू सम्झाए सघंदी स्कूल में, पोइ हुनजे लाइ त तव्हां झटि था चओ, पर ख़ुदि खे ॾिसो त पेशेंस में ख़ुशी ख़ुशी सां सभु कुझु करिणो आहे न। भई अगरि तव्हां पढ़ाई भी था करो तो खुशी खुशी सां करो। हाँ भाई कलयुगी दुनिया है तो पढ़ाई भी बोझ वारी होंगी, पढ़ाई भी बोझ वारी होंगी, तो गृहस्थी भी बोझ वारी होंगी, हर एक ॻाल्हि में बंधन बंधन वारी बोझन वारी दुनिया में तव्हां चओ असां सदा बंधन मुक्त रहूं, सदा बोझ मुक्त रहूं, तो हुनजे लाइ परमात्मा जी श्रेष्ठ मत ते हलणो पवंदो। हिन समय भगवान ॾिसो माण्हू सोचदा आहिनि त शादी करण ई वॾी ॻाल्हि आहे, गृहस्थी ठाहिण हुनखे निभाइण ई वॾी ॻाल्हि आहे, लेकिन घर गृहस्थी में सुख शांति त रहे न। माण्हू एग्जाम्पल त ॾींदा आहिनि, लक्ष्मी नारायण भी शादी कई, राम सीता भी शादी कई, लेकिन लक्ष्मी नारायण और राम सीता जे जीवन में सुख हुई त जेका भी टीवी में ॾेखारींदा आहिनि भई राम जी सीता किथे रही, त कलयुगी दुनिया जी ॻाल्हियूं आहिनि। त्रेता युग में राम जी सीता थोड़ी केसर आई, सतयुग में कृष्ण जी दुनिया में थोड़ी कंस हुयो, कृष्ण थोड़ी ॿिए सां शादी कई, कृष्ण राधा सां शादी कई ऐं भई लक्ष्मी नारायण ठही करे उन्हनि सुख शांति वारो राज कयो। त माण्हू सोचे तो बस गृहस्थी शादी करण वॾी ॻाल्हि आहे, भगवान खे सम्झण वॾी ॻाल्हि न आहे। माण्हू सोचे तो भगवान खे भी पूजे तो डप सां, ताकि असांजे गृहस्थी में विघ्न न हुजे। तव्हां पुछो तव्हां भगवान खे छो था पूजो, न पूजो कल्ह खां, न यादि करो, त माण्हुनि खे नज़र न पाठ कर वरी कोई दुख न अची वञे, त भगवान असांखे सचा उपदेश आहे। पहिरीं ॻाल्हि त हुन ये ग्रंथ शास्त्र लिखिया ई कोन अथई। पहिरीं ॻाल्हि त तव्हांजो घर में अहिड़ा चित्र रखी वेठा आहियो, हुनमें ओड़ो रूप हुनजो आहे ई न। पहिरीं ॻाल्हि त मंदिर टिकाणनि में भॻवान आहे ई न, उहो त मथे रहंदो, साईं त चईंदा आहिनि न मथे रहंदो, भॻवान मथे रहंदो, सभी चईंदा आहिनि न मथा वारा हथ, त मंदिर टिकाणनि में भॻवान आहे? ग्रंथ शास्त्र कोई भगवान लिखे थे? अगर ग्रंथ शास्त्र भगवान लिखे हाँ तो पहिरों तो सुखमनी हथ जी लिखल हुई, नंढी सी हुई, जपजी साहिब नंढो सो हुयो, एॾो वॾो ग्रंथ कीअं ठही वियो? आए दिन नई नई ॻाल्हियूं, ग्रंथ शास्त्र पहिरियों त गीतायूं नंढी लॉकेट में विझंदा, हेॾी वॾी गीता किथां आई? ये सब माण्हू ई त लिखनि था, रोज़ रोज़ नया नया संत सन्यासी पंहिंजी बुद्धि अनुसार अर्थ कढनि था, रोज़ रोज़ नई नई ॻाल्हियूं लिखनि था। हिकु ई सब्जेक्ट पहिरियों तव्हां पढ़ियो हूंदो स्कूल में त हुनजो उन समय ॿिया चैप्टर हूंदा, जे हुन ई सब्जेक्ट में ॿिया सब्जेक्ट ऐड थी विया सभु चैप्टर, कीअं कयो? जीअं जीअं जनरेशन वधंदी आहे, जीअं जीअं नया माण्हू हूंदा आहिनि, उहे पंहिंजी सम्झ अनुसार दुनिया जे हिसाब सां नई नई ॻाल्हियूं ऐड कंदा वेंदा आहिनि। त ग्रंथ शास्त्र कोई भगवान थोड़ी लिखे। अगर ग्रंथ शास्त्र भगवान भगवान लिखल आहे त असां ईअं छो था चऊं कि हे भगवान तुंहिंजी गत मत न्यारी थी, तूं अची करे पंहिंजी मत ॾे असांखे। त जॾहिं चऊं था कि तुंहिंजी गत मत न्यारी थी, ऊची थी,
तू अची करे असांखे मत ॾे त हिन जो मतिलबु असां सम्झूं कि ग्रंथ शास्त्र मनुष्य ने लिखण न, ये ग्रंथ शास्त्र कोई भगवान थोड़ी है जो उन्हनि खे उठायूं सुम्हायूं कपिड़ा पारायूं। ये त खेल था करो न मूर्तियुनि खे पहिरियों पूरो ई पत्थर हुयो, पोइ हुनजी पत्थर जी मूर्ति ठाती, पोइ हुनखे कपिड़ा पाता, रोज कपिड़ा पारायो लारायो भोग आदि लॻायो, खाईंदा त तव्हां ई आहियो न। पुराना कपिड़ा लाए पोइ कपिड़ा बि त तव्हां ई यूज़ कंदा आहियो। तव्हां अगरि एकांत में वेही करे सम्झो त असां केॾो टाइम वेस्ट था करूं, केॾो धन वेस्ट थो थिए न मूर्ति ठाहिण में, रोज रोज जो श्रृंगार करण में, ग्रंथ शास्त्रनि में केॾो माण्हू कपिड़ा पाराईंदा आहिनि। कपिड़ा थोड़ी पाराइणा आहिनि, हिननि खे पढ़ी करे अर्थ कढे पंहिंजे जीवन खे परिवर्तन करणो न। चलो था चओ बि था अगरि ग्रंथ शास्त्र गीता रामायण भागवतूं जेका बि धर्म जा ग्रंथ शास्त्र आहिनि अगरि इहे भगवान लिखिया अथई त हिनखे पढ़ी करे सम्झी करे जीवन परिवर्तन करो न। गीता में लिखल आहे काम शत्रु त विकार खे छॾो न। सिर्फ कपिड़ा पाराइण सां थोड़ी थी वेंदो, अर्थ सम्झो। तो असां ईअं करे करे न ॾाढो समय पंहिंजो वेस्ट कंदा आहियूं, असां में कोई परिवर्तन नथो अचे, जंहिंजे कारण असांजे जीवन में दुख नथो ख़तम थिए, जंहिंजे कारण असां सिर्फ़ भगवान खे पुकारो ई था। अॼु ॿार ॾिसो, अगरि ॿार किताब जेका अथसि हुनजो अर्थ न सम्झे, रोज पढ़े थो लेकिन हुनखे सम्झ में ई नथो अचे। ऐं अॼुकल्ह प्रश्न डायरेक्ट थोड़ी ईंदा आहिनि, टेड़ा मेड़ा करे ईंदा आहिनि। तव्हां बि माण्हू दुनिया में बि माण्हू ईअं थो करे न, रोज ग्रंथ शास्त्र पढ़े थो, मूर्तियुनि जी पूजा करे थो, लेकिन अर्थ नथो सम्झे। पोइ जीवन में परीक्षा थी अचे, तकलीफ़ थी अचे त हुनखे पार करण जे लाइ शक्ति ई न आहे, सम्झ ई न आहे, उत्तर ई न आहे। त ॿुधायो कीअं दुख कम थींदो। ॿियो त माण्हू दुनिया में ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मथे भगवान खे यादि करे ई नथो। भई ॿार स्कूल बि न वञे, टीचर वटि बि न वञे, भले स्कूल में वञे थो लेकिन टीचर खे ॼाणे ई नथो। हुनखां पुछो इहे सब्जेक्ट केरु पढ़ाईंदे, अलाए कहिड़ी टीचर ईंदी आहे पढ़ाए करे हली वेंदी आहे, हुनखे टीचर जे बारे में पतो ई न आहे। त हुनखे कोई प्रॉब्लम अचे थी उहो टीचर खां पुछे ई नथो, बसि किताबूं पढ़े थो घर में वेही करे, स्कूल वञे थो लेकिन हुनखे सम्झ कोन थो। त उहो ई माण्हू जेका ग्रंथ शास्त्र पढ़नि था, भगवान खे पाठ पूजा भक्ति करनि था, हुननि खे सम्झ न आहे कि भगवान केरु आहे, काथे रहंदो आहे, असां हुनखे छो था यादि करूं, असां हुनखे एॾो यादि था करूं, हुनजे एॾे नाम जा सिमरन था करूं, ग्रंथ शास्त्र था पढ़ूं, व्रत जप तीर्थ था करूं, त बि एॾो घेरे में भगवान असांजो दुख नथो दूर करे। चईंदासीं न, तव्हां बि चईंदो न इहो वीचारो एॾो पढ़े थो, हिनजी टीचर हिनखे पास थी करे फेल थी करे छॾे, ज़रूर टीचर सां वेर हूंदो। तव्हांजे ॿार खे सम्झ में ई नथो अचे। भगवान बि चए थो कि तव्हां त मूंखे यादि करो ई नथा, अलाए कंहिंखे यादि था करो, ॿियो तव्हां कोई अर्थ सम्झो ई नथा। मां चवां थो इहे विकार बुरायूं छॾो, तेरी मेरी छॾो, ॿियनि जी गिलानी करणु, रीस करणु। माण्हू ॾिसो केसां हर हिक सां रीस करे वेठो। हाणे ॿुढो माण्हू जवान सां रीस कंदो त छा हाल थींदो। ॿुढो माण्हू चए थो ॾिस एॾो हले थी, एॾो करे थी, हाणे हुनजो शरीर ॿुढो थी वियो, हुनखे सम्झ में ई नथो अचे मुंहिंजो शरीर ॿुढो थी वियो। त माण्हू खे रीस ख़राब थी करे न। अॼु तव्हां अगरि तव्हांजी उमिरि जेतिरी बि आहे, अगरि तव्हां पंहिंजी नंढी उमिरि वारे खे ॾिसी करे हुन सां रीस करो त इहे बि अची करे मां त कयो न, मां त पंहिंजी उमिरि में इहे कयो न, इहे त करे थी त हिनखे बि न करण ॾे। हीअ सही ॻाल्हि आहे, माण्हू ईअं ई त करनि था। भई असां त जॾहिं आयासीं तॾहिं असांखे त इहे सभु ॾिनई न, हाणे हिन नई नुंहं खे ॾियनि था, हिनखे छो था ॾियनि, असांखे न ॾियनि। अरे तव्हांजे समय न हुयो,
उन समय आयो माण्हू घर गृहस्थी में न एॾो फसी वियो आहे, माण्हुनि जी सम्झ ई ख़राब थी वई, असां करूं छा? छोजी हिक ई घर में सॼो ॾींहुं वेठा आहिनि, बसि हिक ॿिए खे ॾिसनि था, हिनखे ईअं थी ॾे, मूंखे न ॾिनई, हिनखे ईअं थी करे। पोइ उहो ई संस्कार ॿारनि में बि पवनि था। पोइ ॿार उहो था करनि, पोइ माउ पीउ हुननि खे डांटनि मारनि था, पर ख़ुदि खे त ॾिसो ख़ुदि छा था करो। अॼु माण्हू चईंदो, कई माण्हू हूंदा आहिनि चईंदा आहिनि की मूंसां हिन मूंखे हिन ॾाढो दुख ॾिनो, पर हाणे हुनजी लाइफ सुठी आहे। चईंदा कि मां जॾहिं आयमि न त मूंखे हिन ॾाढो दुख ॾिनो, ॾाढो परेशान कयो, मुंहिंजो त जीवन ई ख़राब थियो। अरे हुन समय तव्हांजो हिसाब किताब हुयो त उहो समय त निकिरी वियो, लेकिन अगरि तव्हां अॼु बि उहे ई ॻाल्हियूं सोचे करे पंहिंजे अॼु जे जीवन खे ख़राब कंदव त ग़लती कयो। भई कोई बि माण्हू कंहिंजो जीवन न ख़राब कंदो आहे। अगरि तव्हां कंहिंजे घर नुंहं ठही आया आहियो, अगरि तव्हांखे हुते तव्हांजा सास ससुर ॾेराण ॾेराणी वेराणी तव्हांखे परेशान थी करे, त सम्झी वठो इहो असांजो कर्म भोग आहे ई सही। मां हिन घर में इन करे ई आई आहियां कि मूंखे चुप करणो ई आहे। सहन करे सघो था त ठीकु आहे, अॼु माण्हू पर सहन नथो थिए त झटि डिवोर्स था वठनि। तॾहिं त बाबू चए थो न भई माण्हू शादी त करे थो, लेकिन शादी करण खां पोइ हिकु घर खां पोइ ॿिए घर में वञणु, हिकु नई आत्मा खे पंहिंजे घर सॾु करणु, मतिलबु हुनजो सोचा हिसाब किताब आहे सुठो या बुरो। हिनजे लाइ बि तयारु रहणो खपे। ॿार पैदा करो था त हुन सां असांजो हिसाब किताब आहे ई सही, इहे बि सम्झी करे ई ॿार पैदा कंदा करो। कलयुग जी दुनिया में त ॾाढो ई कड़ो हिसाब किताब आहे, कड़ो हिसाब किताब। असां कंहिंखे बि दोष न ॾेई सघंदा आहियूं कि मुंहिंजी माउ ईअं कई, मुंहिंजी पीउ ईअं कई, मुंहिंजी ससु ईअं कई, मुंहिंजी नुंहुं ईअं कई। अरे तव्हांजो हिसाब किताब हुयो। कोई माण्हू चईंदो मां एॾो दुख ॾिठो आहे, हा तव्हां एॾो दुख ॾिनो बि हूंदो। कई माण्हू न पंहिंजे जीवन में न मजाक करण जी आदत हूंदी आहे। ये ॾाढी, वैसे तो सभी आदतियूं ख़राब आहिनि, लेकिन जेकी माण्हुनि जी मजाक करण जी आदत हूंदी आहे न, इहे त सभिनि खां ख़राब हूंदी आहे। छोकी तव्हां त पंहिंजी मजाक जे मूड में हूंदा आहियो, तव्हां त पंहिंजी मजाक कई, साम्हूं वारे हुनखे सीरियस वठी वरितई, त उहो ई मजाक तव्हांजे लाइ जीवन में ॾाढो वॾो रूप खणे अची, वॾे रूप सां तव्हांजे साम्हूं अची सघे थो। पोइ हुन समय तव्हां केतिरो बि चओ मां मजाक बि करो, जीअं आत्माउनि जो खेल आहे, हिन में भॻवान बि बंदल आहे। भई भॻवान खे बि तव्हां चईंदा न भई भॻवान मां त हिन सां मजाक कई, त भॻवान त असांखे चईंदो भई मजाक अहिड़ी करो जंहिंमें तव्हांजो बि फ़ाइदो, हुनमें हुनजो बि फ़ाइदो। पोइ हुन समय भॻवान बि तव्हांखे छुड़ाए न सघंदो। पोइ जॾहिं तव्हां एतिरो ई भॻवान खे यादि करो, हुन सां क्षमा मांगो। जीअं सम्झो तव्हांजो ॿार आहे, तव्हांजे ॿार खे त तव्हां चयो भई न कर न कर न कर, हुन उहो करे छॾी, पोइ तव्हां कुझु करे सघंदो? अगरि पुलिस वारे ताईं ॻाल्हि पहुची वई त तव्हां छा करे सघंदो? त इहे उहो ई आहे। परमात्मा बि असांजो पीउ आहे, उहो कॾहिं असांजो बुरो न चाहींदो आहे, उहो असांखे सम्झ ॾींदो आहे, सावधानी ॾींदो आहे। लेकिन असां पंहिंजी मन मर्ज़ी जा के कुझु बि चऊं था, कीअं बि हलूं था, कीअं बि करूं था। पोइ तव्हां चओ था हे भॻवान मां त मजाक कई, मां ईअं थोरी चयो। त भॻवान बि चईंदो मां छा करां? छो कर्मनि जी गुई गति आहे न। हिते भॻवान असांखे सजा न ॾींदो आहे, भॻवान असांखे सुख दुख न ॾींदो आहे। जेका कर्म असां कंदा आहियूं न, हुन कर्म जो हिसाब किताब जे रूप में असां भोगना भोगदा आहियूं। भॻवान त सिर्फ़ु असांखे ज्ञान ॾींदो आहे, शक्ति ॾींदो, गुण ॾींदो। अॼु तव्हां कंहिंसां मजाक कई, हुनजो कारण तव्हांजे जीवन में ॾाढो बुरो थियो,
तव्हां भॻवान खे चइबी मां त मजाक कई त उहो तव्हांखे शक्ति ॾींदो उन दुख सां पार, तव्हां उन दुख सां जल्दी निकिरी वञो। लेकिन ईअं न करे सघंदो आहे कि उहो बिल्कुलु कटे ई छॾे, छो जो उहो बि त ॿार आहे न, जेसिताईं उहो बि न चए, जंहिंसां तव्हां मजाक कई उहो बि चए चलो ठीकु आहे भॻवान हिनखे क्षमा कर, हिन मूंसां मजाक कई, तॾहिं हुनजो परिणाम घटि थी सघंदो आहे। त तव्हांखे भॻवान खे यादि करणो पवंदो जेसिताईं तव्हांजो उहो हिसाब किताब सुठो न कयो। ये ॾाढो मतिलबु कर्मनि जी गति, सिर्फ़ पाठ करण सां भक्ति करण सां थोड़ी दुख दूर थी वेंदो। तव्हां भक्ति करो, पाठ करो, हिक ॿिए जी ग्लानियूं करो, हिक ॿिए जे साथ जीवन में उल्टो सुल्टो करो त कोई फ़ाइदो न आहे। भॻवान थोड़ी तव्हांजी मदद करे सघे, ही त उहो ई थियो। जीअं तव्हांजो ॿार तव्हांजे अॻियां त ॾाढो सुठो आहे, ॿाहिरि वञी माण्हुनि सां लड़ी झगड़ी थो थिए, तव्हांजे अॻियां ॾाढो सुठो आहे, ॾाढो तव्हांजो चयो थो मञे, ऐं ॿाहिरि अगरि ग़लति कमु करे त तव्हां छा चईंदव हुनखे? हुनखे तव्हां पैसा ॾींदव, हुनजी मदद कंदव? इहे उहो ई आहे, सुबुह शाम त तव्हां भॻवान जे अॻियां ॾाढा भोला था ठही वञनि माण्हू, आरतियूं था करनि, व्रत जप था करनि, अलाए तीर्थ था करनि, ऐं घर गृहस्थी में धंधे में अची करे बस माण्हुनि जो जीवन ई ख़राब था करे। पोइ अहिड़े माण्हुनि खे माण्हू भॻवान कीअं मदद कंदो, शक्ति ॾींदो ॿुधाए? अगरि तव्हां जबरदस्ती भॻवान खां वठो बि शक्ति त बि प्राप्ति त कुझु न आहे न, तव्हांखे ख़ुशी न थींदी आहे अहिड़े माण्हुनि खे। त इहे भॻवान खे सम्झण ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। सिर्फ़ घर गृहस्थी ठाहिण, शादी करण, ॿार पैदा करण, बसि इहे ई थोड़ी, इहे त जानवर बि था करनि। इहे त जानवर बि भले वो शादी न कंदा लेकिन ॿार पैदा कंदा आहिनि, ॿार खे पालदा कंदा, चिड़िया बि पंहिंजो घर ठाहे छॾंदी, इंसान ठाही त छा वॾी ॻाल्हि न, चिड़िया बि ॿार पैदा कंदी, तव्हां ॿार इंसान पैदा कई त कहिड़ी वॾी ॻाल्हि। चिड़िया बि पंहिंजे ॿारनि खे खाराए पीआरे वॾो करे उड़ण लाइक़ ठाहींदी आहे, त मनुष्य बि त उहो ई था करनि। लेकिन पहिरीं ॻाल्हि आहे असांजे घर गृहस्थी में सुख शांति कीअं अचे, असांजे जीवन में सदा सुठो कीअं सोचूं, सुठो कीअं ॻाल्हायूं, सुठो कीअं कर्म करूं, इहे असांखे सिखणो आहे न। इहे सिखाइण वारो, सुठा कर्म करण जी शिक्षा ॾियण वारो जेको भॻवान आहे हुनजे बारे में बि त ॼाणूं। माण्हू खे ॾिसो असां वञूं था न टिकाणे, गुरुद्वारे, मंदिर, लेकिन कहिड़ा भॻवान पतो अथव कहिड़ा? तव्हां त चओ था भॻवान मथे आहे, रोज़ टिकाणे मंदिर कंहिंखे था ढूंढण वञे, मतिलबु असां हेठि न आहे न भॻवान, त मथां वारे जे बारे में ॼाणंदा आहियूं, त उहो ई त परमात्मा असांखे ॿुधाइण आयो भई त चओ था मां नाम रूप खां न्यारो आहियां, त मुंहिंजो कोई शारीरिक आकार न आहे, मां मथे रहण वारो निराकार परम पिता परमात्मा आहियां, ऐं मुंहिंजो तव्हां सां संबंध आहे कि मां तव्हांजो पीउ आहियां, मां परम धाम में रहण वारो तव्हांजी आत्मा जो पीउ आहियां। मां हिन सृष्टि ते हिकु ई बार अची करे तव्हांखे सुठे कर्म करण सेखारींदो आहे। असांखां सुठा सुठा कर्म थियनि, हिनजे लाइ सुठा ख़ुदि जी आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, कर्म कंदे हुए, तॾहिं परमात्मा असांजी मदद असांखे मदद करे सघंदो आहे। ऐं जेको भॻवान असांखे ज्ञान ॾे थो हुन ज्ञान खे सम्झो, सिर्फ़ पढ़ो न, सम्झी करे हिकु हिकु ज्ञान जी ॻाल्हि खे जीवन में धारण करो। अगरि मूंखे भॻवान चए थो कि तोखे ईर्ष्या न करणी आहे त हिन चीज खे असांखे धारण करणो आहे, ख़ुदि खे सम्झाइणो आहे, परमात्मा खे यादि करे शक्ति वठणी आहे कि मां ईर्ष्या न करा, मां रीस न करा। हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पाठ आहे, हर हिकु आत्मा पंहिंजे पंहिंजे कर्मनि अनुसार सुख दुख भोगे थी, त मां छो कंहिंसां रीस करा? मुंहिंजे जीवन में बि त भॻवान ॾिनो आहे न एॾो कुझु। अॼु माण्हुनि जी शादी खां पोइ कुझु ख़राबी थी वञे त चवनि था ॾिस तुंहिंजी माउ पीउ अहिड़ी जॻह शादी कराई, पर हुनमें बि
ॾाढो ई भलो आहे अगरि तव्हां ॾिसो त। सम्झो कोई शादी खां पोइ बीमार थो थिए, हिन मां शादी कई तॾहिं खां मां बीमार थियमि, लेकिन अगरि तव्हांजी जाते शादी कई त हू पैसे वारा आहिनि त तव्हांजे कर्मनि में तव्हांजे जीवन में लिखल त हुई बीमारी। अगरि तव्हांजो पीउ ॿी जॻह शादी कराया त उहा अगरि पैसे वारा न हुजनि या अहिड़ी ॻाल्हि खे एक्सेप्ट न करनि, तंहिंखां सुठो त कम से कम जाते बि आयो उन्हनि तव्हांखे इलाज त करायो। तो हमेशा पॉजिटिव सोचो बाबत में, कभी भी असांखे आलतू फालतू व्यर्थ विचार न सोचणा आहिनि कि मूंसां ईअं छो थियो, मूंखे ईअं छो चयनि, मुंहिंजो जीवन ख़राब कयनि, जब मूंसां जो थियो ॾाढो ई सुठो थियो, मुंहिंजो हिसाब किताब सुठो थी वियो मुंहिंजे जीवन में। जंहिं बि ऐं जेको बि कोई कंहिंजे जीवन में विघ्न विझंदो आहे त माण्हू कुझु पक्को थींदो आहे, शक्ति वधंदी आहे, कुझु सिखंदो आहे। त ॿियो ई हुनखे शुक्रिया करो, भई सुठो थी तूं असां सां ईअं कई, मां जीवन में शक्ति त आई, मूंखे जीवन जीअण त सिखियमि। अच्छा, मीठी मीठी छुट्टियों के ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बात जी सभी रूहानी ॿारनि जी नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। अल्पकाल जे संस्कारनि खे अनादि संस्कारनि सां परिवर्तन करण वारा वरदानी महादानी बाबा चवंदा कि जो पंहिंजो संस्कार ठहियल आहे न, कोई कोई जो माण्हू चईंदो आहे मां ॻाल्हाइण नथी चाहियां, मां इहे करण न चाहींदी हुयमि, लेकिन थी वियो, मूं सां निकिरी वियो, मतिलबु असांजो उहो संस्कार ठहियल आहे। उन संस्कार खे ख़तम कीअं करो? कोई आदत ठही त वेंदी आहे, लेकिन उनखे ख़तम करण जी शक्ति परमात्मा में ई हूंदी। असां परमात्मा खे जेतिरो यादि कंदासीं ऐं संकल्प कंदासीं मुंहिंजी संस्कार ख़तम थी वियो, ओतिरो जल्दी वो संस्कार ख़तम थी वेंदो। लोगन परिस्थिति रूपी पहाड़ खे उड़ती कला जे पुरुषार्थ वारा पार करण ही उड़तो योगी है। कोई भी परिस्थिति अचे न जीवन में तो उनखे असां फ़रिश्तो ठही वेंदो, फ़रिश्तो छा कंदो, उड़ी वेंदो। उड़ण वारो फ़रिश्तो अर्थात कोई भी ॻाल्हि अचे थी मुंहिंजे जी जॻह तुंहिंजी करे छॾ, तुंहिंजी करे करे भगवान हे तुंहिंजो कमु की बाबा तूं असां ये ॻाल्हि ईअं थी वई, तव्हां असांजी मदद असांखां हाणे इहो पार करायो, तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणो, असां तुंहिंजी करे छॾंदा आहियूं न। और जेको तव्हांखे ठीकु लॻे उहो मूंखां करायो। असांखे कंडीशन न रखणी आहे कि ईअं ई थिए, असांखे चइणो आहे भई ये अहिड़ी ॻाल्हि आहे, भगवान तव्हांखे जेको सुठो लॻे उहो मूंखां करायो। तॾहिं असां सहज रीति हर ॻाल्हि सां पार करे सघंदा आहियूं। तॾहिं असां हर ॻाल्हि पार बि करे सघंदासीं ऐं हर समय असांखे परमात्मा जी यादि बि रही। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।